मातली शहर जो जेको सोनारा मोहल्लो आहे उन में बीठा आहियूं। हिते पुलिस ॿ ॾींहं पहिरीं हिकु फुर जे केस में हिते जो नौजवान मज़दूर पोहरत रोज़ानी जे उजरत ते कमाईंदड़ जे अॼु जे साम्हूं बीठा आहियूं, जेका टंडो ग़ुलाम अली पुलिस हुनखे 2 ॾींहं पहिरीं फुर जे वारदात जे इरादे सां गिरफ़्तार करे उन सां जेको वेधन कयो आहे। लेकिन असां उनजी अंदरूनी कहाणी उन जे अज़ीज़नि खां, उन जी अमड़ खां, उन जे भाउ खां पुछंदासीं ऐं अंदरि उन जे घर जी बि तव्हांखे पोज़ीशन ॾेखारींदासीं त अंदरि घर अब्दुल हमीद सोनार जो घर जेको आहे उहो कहिड़े क़िस्म जो आहे, कीअं उहो ॻाल्हाइनि था। अंदरि हलूं था। ज़बरदस्ती वठी लथो, इन्हनि असीं वियासीं बि डॉक्टर खे ॾेखारण इलाज लाइ। बीमार वो ठीकु कोन्हे, ताज़ो ऑपरेशन थियो आहे हुनजो। टंडो ग़ुलाम अली वारी पुलिस खणी वई, एसए जो खणी वेलियो हमीद खे। फेसबुक में असां ॾिठो त उन में तस्वीर हुई। अच्छा, हाणे उहो तव्हां पोइ राब्तो कयो पुलिस सां, पोइ पुलिस उन सिलसिले में तव्हांखे छा चयो अथई? उन्हनि पोइ चयो कूड़ो केस आहे, हिननि एसए जो टंडो ग़ुलाम अली वारे उन खणी लाथो आहे। असांखे इंसाफ़ खपे, बेइंसाफ़ी अल्लाह जी का टंडे ग़ुलाम अली मार पवेसि। एसए चयो ख़ुदा जी का मार पवेसि, बेगुनाह बेकसूर कयो त ख़ुदा को इन्हनि खे मारींदो, रब इन्हनि खे लोड़ाईंदो। बच्चनि में लोड़ अॼु बि छोकिरो मुंहिंजो वियो आहे, बीमार आहे, उते हालत जाम ख़राब अथसि। जो ग़रीब मिसकिन मज़दूर माण्हू आहे, बेरो 600 रुपए तारीख़ कमाइण वारो, अहिड़ी हालत आहे, उथण खां बि हज़रत आहे, अहिड़ी हालत आहे। वञी उते ॾिसनि त हिनजी हालत छा ठही पई आहे। अब्दुल हमीद समूह आहे उहो गिरफ़्तार कयो वियो आहे। उहो जीजल अमर जेको सो ही पंहिंजो कलाम पाक जो वास्तो उन्हनि खे ॾिनी। उहे इंसानी हुकूक वारा आहिनि, ही इंसानी हुकूक वारा आहिनि, ऐं दीनी माण्हू जेके आहिनि। ही चाहे थी त मुंहिंजो अल्लाह असांखे ॾिसंदो या हुनखे ॾिसंदो। इंसाफ़ खपे, अल्लाह कंदो, एसे जो लोड़ींदो, ख़ुदा कंदो, तड़पंदो, पंहिंजे बच्चनि सां तड़पंदो। असांजो कसम सचो आहे। वियोसि बदीन भाउ सां मिलण त मना उनखे मूं उते ॾिठो त मना उन तकलीफ़ूं, मना उनखे सूर आंडनि में, मना हो टांकनि में, मना उनजी हालत सफ़ा ख़राब हुई। पिस्टल जो केस इन ते बेगुनाह आयो आहे ऐं हुनखां बावजूदि इन ते मना कुआड़ी जो केस, फुर जो केस, इन ते को बि केस दाख़िल कोन्हे। पहिरीं को बि ॻाल्हि कोन्हे, न कोई 2 नंबरी, न को जुआ रंदो, न को का ॻाल्हि कोन्हे। दुकानदारी मना कमु कंदो। असांखे इंसाफ़ खपे। जे इंसाफ़ असांखे न ॾींदा त असीं पंहिंजे पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं। उनजो ज़िम्मेदार हिकिड़ो टंडो ग़ुलाम अली जो एसए जो आहिनि ऐं 2 सिपाही आहिनि उन सां गॾु। असां हिन जी ज़मानत लाइ सॼी बिरादरी में 2 ॾींहं थिया आहिनि असीं हलूं पिया, चंदो करियूं पिया। जंहिंमां कंहिं 500 कंहिं 1000 रुपया खे घर ॾे पियो। ही मिसकीन आहिनि, सफ़ा ग़रीब। 1.5 महीनो अॻु में हिन जी नंढड़ी ऑपरेशन थी, उहो बि बिरादरी कराई हुई। जो रुपयो 500 ॾिना, के 200 ॾिना, के 1000 ॾिना, उन जी ऑपरेशन। ऐं हिननि वटि ग़रीबनि वटि खाइण लाइ बि कुझु कोन आहे। जेको बि करियूं था असीं पंहिंजे हवाले सां बिरादरी लेवल ते करियूं पिया। न मदद तीअं IG सिंध खे अपील था करियूं, DIG हैदराबाद, SP सां इन ग़रीबनि सां इंसाफ़ थियो वञे। मातली शहर जो हिकिड़ो नौजवान जेको रोज़ानी उजरत जे हवाले सां दुकान मां 300 रुपया कमाए पंहिंजे घर जो जेको चुल्हो हलाईंदो आहे, ऐं इहे जेको हिन जो वॾो जेको धाड़ेल हिननि गिरफ़्तार कयो, वॾा हुन ते केस दाख़िल कया, वॾो हुन ते फुर जा केस दाख़िल कया। उहो हिनजो तव्हांखे बोरची खानो ॾेखारियूं त इन जो ही बोरची खानो आहे ऐं इन जी हिन घर जे जी पोज़ीशन जेकर ही आहे त उन नौजवान जो जेको अॼु बि ॾिसो त चुल्हो उछाणो पियो आहे। ऐं उहो नौजवान जो जेको घर में जेका पोज़ीशन आहे उहा हींअर हिन वक़्तु बि जेका सा ज़हनी दॿाअ जे शिकार जे हेठि आहे। तव्हांखे उन मर्ज़ जी बि ॻाल्हियूं ॿुधायूंसीं। उनजो जेको भाउ ताज़ो अॼु बदीन में उन सां मुलाक़ात करे आयो, उन ॿुधायो त उनजी ताज़ी मातली जे हिकिड़ी निजी अस्पताल वञा ऑपरेशन थी आहे ऐं उहो उनखे टंडो ग़ुलाम अली पुलिस बेगुनाह रस्ते मां खणी उनजे मथां केतिरा ई केस दाख़िल करे जेल उमाणे छॾियो आहे। ऐं उहो हिन वक़्तु जेल में ज़हनी टार्चर जो दॿा आहे। टंडो ग़ुलाम अली पुलिस समेत सिंध जे पुलिस जूं अहिड़े क़िस्म जूं अख़्तियारियूं, अहिड़े क़िस्म जा ऑफिसर अहिड़नि नौजवाननि जे मथां अहिड़ी क़िस्म जा जुर्तू केस दाख़िल कंदा त पोइ ज़ाहिर आहे उहे नौजवान ॿिए डोड़ ॾांहुं रस्तो अख़्तियार कंदा ऐं उहे ज़हनी दॿाव जो शिकार थींदा ऐं मजबूरनि उहे जेके से ख़ुदकशियूं कंदा। अब्दुल हमीद समूह जेको आहे नौजवान, उनजी अमड़, उनजी भेण ऐं उनजे भाउ ऐं हिते जे नेक मर्दनि, हिते जे बिरादरी समा बिरादरी जे नौजवाननि, समा बिरादरी जे चङनि माण्हुनि
इहो IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन समेत सिंध जे इंसानी हुकूकनि जे जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त जेको बेगुनाह गिरफ़्तार करे टंडो ग़ुलाम अली पुलिस उन मथां जुड़तू केस दाख़िल करे जेके उनखे बदीन जेल में इन वक़्तु बि बांदी बणाए छॾियो आहे, उनखे क़ैदी बणाए छॾियो आहे, उनखे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। उन मथां जेके कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि उहे केस ख़तमु कया वञनि। मां बिरादरी मातली शहर जी आहे, उन्हनि हिते जे इन गिरफ़्तार नौजवान उन जी आज़ादी जे लाइ उन जी ज़मानत जे लाइ हिते जे बिरादरी जे माण्हुनि जेको सो चंदे जो हिकिड़ो सिस्टम बि करे छॾियो आहे ऐं घर घर ते बिरादरी जे माण्हुनि पारां उनखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां चंदो वठी उनखे ॿीहर जेको सो उनखे ज़ामन करे आज़ादु कराइण जी कोशिशूं कयूं पियूं वञनि। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।